पखोलग खेरपुर जोसो में गोलियों लगण करे कुरान पाक के शहीद करण ऐं बेहुरमती करण खिलाफ जमियत उलमा इस्लाम के अगवान मुफ्ती ताहिर महमूद सुमरो, मौलाना जमाल मुस्तफ़ा तुनियो, मौलाना अज़ीज़ गुल जाकिरानी, मोहम्मद इलियास चन्ना वफ़द की सूरत में पखो थाने ते कुरान पाक की बेहुरमती करण वारन खिलाफ FIR दाखिल कराने लाइ पहुता। कुझु अग खेरपुर जूसे में सियाल बिरादरी औरत फहमीदा सियाल के पाकिस्तान पीपल्स पार्टी MPA गवर इसरान के माण्हुनि गोलियों हणी क़त्ल कयो। औरत पारा कुरान पाक सीने सां लगाए माफ़ियूं वरतियूं, पर ज़ालिमन कुरान पाक के भी गोलियों हयूं। और मौके ते जमियत उलमा इस्लाम के अगवान मुफ्ती ताहिर महमूद सुमरे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कुरान पाक की बेहुरमती कंदड़नि खिलाफ FIR दर्ज कई वञे, औरत के कत्ल केस दाखिल किया वञे ऐं कुरान पाक की बेहुरमती कंदड़नि जो केस अलग दाखिल किया वञे। कुरान पाक लावारिस न आहे, असां उन जा वारिस मौजूद आहियूं, असां कुरान जा हाफ़िज़ आहियूं। कुरान पाक की हिफ़ाज़त असां समेत सभिनी मुसलमाननि ते फ़र्ज़ आहे। हिननि चयो त कुरान पाक की बेहुरमती कंदड़नि खिलाफ FIR दर्ज कई वञे, न त असां इंडस हाईवे के ब्लॉक करे धरणो लगाईंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब TV।